हैदराबाद में सिंध फूड अथॉरिटी जे मसाले जी फैक्ट्री ते कार्रवाई। 3 लाख रुपया दंड वसूल कयो आहे। टीम फैक्ट्री में वॾे मिक़दार में सिहत लाइ हानिकार मसालो हथ कयो आहे। सिंध फूड अथॉरिटी 850 किलोग्राम मिलावटी ऐं सिहत लाइ हानिकार मसाले जी ज़ाया कयो आहे, जॾहिं त भूसो मिलाए मसालो तयारु कयो मार्केट में विकिरो कयो वेंदो हो। सिहत दुश्मन अंसर सूबे जे कंहिं बि कुंड में लिकी नथा सघनि। मुज़मिल हाले पुट जो इहो चवणु आहे। खुराक में कंहिं बि क़िस्म जी मिलावट या जालसाज़ी इंसान दुश्मन सख़्त सज़ाउनि जा हक़दार आहिनि। अहम ख़बर आहे, हैदराबाद में सिंध फूड अथॉरिटी जे मसाले जी फैक्ट्री ते कार्रवाई। 3 लाख रुपया दंड वसूल कयो आहे। टीम फैक्ट्री में वॾे मिक़दार में सिहत लाइ हानिकार मसालो हथ कयो आहे। सिंध फूड अथॉरिटी 850 किलोग्राम मिलावटी ऐं सिहत लाइ हानिकार मसाले खे ज़ाया कयो आहे। इन हवाले से लाइन ते मौजूद हैदराबाद का नसीर चन्ना। जी नसीर, कड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल, हैदराबाद में सूबाई वज़ीर खुराक जाम खान शोरो जी हिदायत ते सिंध फूड अथॉरिटी जी टीम मसाले जी फैक्ट्री ते कार्रवाई कई आहे। 3 लाख रुपया दंड पिणु विधो वियो आहे। फूड अथॉरिटी तर्जुमान जो चवणु आहे त कार्रवाई दौरान मसाले जी फैक्ट्री मां वॾे मिक़दार में सिहत लाइ हानिकार जेको मसालो आहे उहो हथ कयो वियो आहे। 850 किलोग्राम मिलावटी ऐं हानिकार मसाले खे ज़ाया पिणु कयो वियो आहे। तर्जुमान जो चवणु आहे त जेको भूसो मिलाए मसालो तयारु करे मार्केट में विकिरो कयो वेंदो हो। सिहत दुश्मन अंसरनि खे सूबे जे कंहिं बि कुंड में जेके लिकी नथा सघनि। जी ठीक है, वॾी महिरबानी अपडेट कर लो।